जिए लतीफ़, सुता उथी जाग, निंड न करे एतिरी, सुल्तानी सुहाग तोखे निंडू कंदे न मिले। नओं न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। जेके नवां सब्सक्राइबर जुड़िया आहिनि तिन जी दिलि जे गहराइनि सां आजियां कयूं था। सिंधियत प्रेमियुनि खे अर्ज़ु आहे नओं न्यापो चैनल सब्सक्राइब करे इल्मु अदब ऐं सिंधियत जे हलचल में साथ ऐं सहकार ॾींदा त शुक्रगुज़ार रहंदासीं। अव्हां जी ख़िदमत में गीता खूबचंदाणी ऐं रत्ना जे आवाज़ में ख़ूबसूरत कलाम बडेरी आहियूं। मुख़्तसिर में ॿिन्हिनि ॻाईंदड़ फ़नकाराउनि जो तारुफ़ ॾियणु चाहींदसि। रत्ना ऐं गीता ॿिन्हिनि जेके आहिनि कान मोतियार जेको संगीत म्यूज़िक कंपोज़र हो, तंहिंखां संगीत जी शिक्षा वरिती। गीता खूबचंदाणी इलाहाबाद यूनिवर्सिटी मां क्लासिकी मौसीक़ी में MA जी तालीम हासिल कई आहे। साधू वासवाणी स्कूल में 8 सालनि ताईं टीचर तौर पंहिंजूं सेवाऊं ॾिनियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ संगीत प्रोग्रामनि में शिरकत करे हाज़िरीन जो दाद हासिल कयो आहे। मारवी जी शाह लतीफ़ आलमी कॉन्फ्रेंस में शाह साईं जो कलाम पेश करे संगीत प्रेमियुनि जो दिलियूं जीतियूं। अव्हां खे यादगार संगीत महफ़िल में हम सफ़र बढ़ाए रहिया आहियूं।